तो हाणे हर तालके लेवल ते तालके जे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर तालके जे हेडक्वार्टर में असीं शाम जो पीपल्स पार्टी हमेशह मशल बरदार जुलूस कढंदी आहे। असांजी 4 अप्रैल भी अचे थी जंहिंजे लाइ बि तव्हांखे मोबिलाइज़ेशन करणु खपे, पर हुन सां गॾु सिंध से पाणीअ जो मसइलो बि आहे, केनाल जो मसइलो आहे जंहिंजी असां मुखालफ़त कई आहे ऐं असां उहो चाहियूं था त तव्हां असां सभु गॾिजी वेही न रहूं, ततीअ थधीअ काए कान वेल विहण जी मतां ठही हूंदा पेर न पसी पीअं जो। इन लिहाज़ खां तालके हेडक्वार्टर ते तव्हां महिरबानी फरमाए सुभाणे शाम खां वठी कोशिशि कयो त रोज़ाना इहो थिए, कोशिशि कयो त रोज़ाना इहो थिए शाम जो। ऐं मशल बरदार पीपल्स पार्टीअ जी हिकिड़ी रवायत बि आहे त इहो मशल खणी तव्हां सिंध जी हिफ़ाज़त करण लाइ निकिरो। सिंध जी हिफ़ाज़त तॾहिं ई थींदी जॾहिं असांखे पाणी नसीबु थींदो, ऐं पाणी जी जेकॾहिं हुन ते को दाड़ो थो लॻे त असां ज़ाहिर आहे हुनजी मुज़ाहिमत था कयूं। तव्हां सुभाणे शाम खां वठी सॼी सिंध में इहो अहिड़े क़िस्म जा मुज़ाहिरा कयो त जीअं असां पंहिंजो पाण खे ज़िंदा रखूं, हिन सिंध खे ज़िंदा रखी सघूं।